सभी सूरताल खे इहा त ॾिसूं 28 तरमीम जो को मसूदो त असां कोन ॾिठो आहे हेसि ताईं पर जेके कटौतियूं थियूं आहिनि सिंध जे माली उन हवाले सां छो NFC त हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन में ॾिनल शइ आहे उनखे तव्हां घटाए कोन था सघो हिसो जेको 57.5 आहे वधाए सघो था घटाए उनजो बि इजरा जेको आहे बल्कि उन हवाले सां मां चवंदसि जेके टर्म्स एंड कंडीशन्स असां ॾिठा नई कमीशन जे हवाले सां जेको हुनजी जोड़ जकत थी उन में बि इलाही फ्लॉज़ आहिनि पर हीअ जेको थियो आहे टैक्स कलेक्शन में सूबनि जो वधीक कंट्रीब्यूशन रहियो आहे ख़ासि करे सिंध जो त उन में एक्साइज़ हुजे कस्टम टैक्सिस हुजनि विदहोल्डिंग टैक्सिस जे हवाले सां ॾिसूं पिया त उहो हाणे वफ़ाक़ जी नज़र त हर शइ ते आहे पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे सूबा जिते माली वसीला आहिनि सूबा जिते गैस निकिरे थो तेल निकिरे थो इलेक्ट्रिसिटी वधि में वधि आहे त उहा नेशनल ग्रिड में जॾहिं वञे थी त असां वटि पैसे छा थो अञा आहे जिते किथे छो लोड शेडिंग आहे हिकिड़े पासे तव्हांजो पाणी बंदि आहे उहा हथरादो कोट आहे उनजी सख़्तु मज़म्मत कयूं था इट्स अ वन साइडेड पंजाब सेंट्रिक फ़ैसिला वठे पई असीं सम्झूं था त इहो कार्रवाई बंदि थियणु खपे इहा मैन मेड डिज़ास्टर आहे मैन मेड डिसीशन्स आहिनि सिंध खे अञा बि उन ते वधीक एहतजाज करणु खपे असीं हाणे छठे मां अचूं पिया उते सूरताल ॾिसो सॼी सिंध में पर ख़ासि करे पुछड़ी में ख़रीफ़ जी सीज़न में हींअर ॾिसो हुते तरबेला ऐं ॿिया डैम्स ॾिसो पंजाब केतिरी खोट खणे पियो सिंध केतिरी खोट खणे पई सो इलाही सख़्तु नाइंसाफ़ी आहे इन्हनि शयुनि ते बि सिंध गवर्नमेंट खे अञा अॻियां अचणु खपे बाक़ी सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे हवाले सां जेका मेन शयूं आहिनि उहे माली वसीला प्लस 18th अमेंडमेंट जो उहो रोल बैक ऐं नथी सम्झां त पीपल्स पार्टी जो पंहिंजो ॾिनल तोहफ़ो ऐं ख़्याल ऐं ब्रेन चाइल्ड हुजे ऐं उहो ब्रेन चाइल्ड उनजी महिनतूं बि हुजनि रज़ा बानी साहब वेठा आहिनि उहो पाण हुन ते ॻाल्हाईंदा अॼु तंहिंजे करे डिबेट इन ते त आहे ई कोन पंहिंजो मौक़िफ़ अची हू मुंहिंजे ख़्याल में उहो ई रखंदा त वफ़ाक़ खे कराची नथी ॾेई सघिजे ऐं माली वसीलनि में सिंध खे वधीक जेको आहे उहो पुठिते न कयो वञे NFC में का बि कटौती ऐं आइनी का बि अहिड़ी तरमीम चाहे 28 जी सूरत में अची वई उहा क़बूल न हूंदी